अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं दादू खां इरफान अली बुरड़ो जी। दादूअ जे कचे वारे इलाइक़े में ज़मीन जे तकरार तां दावच बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। वधीक तफ़सीलात लाइ असां सां मौजूदु आहे दादू खां इरफान अली बुरड़ो जी। इरफान, छा तफ़सीलात आहिनि? जी अनवर, तफ़सील ॿुधाईंदो हलां त दादू जे कचे वारे इलाइक़े में दावच बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जिन में टिनि ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ख़बर मूजिबि मालूम थियो आहे त झेड़ो ज़मीन जे मामले तां थियो आहे, जंहिं सबबि ॿिन्ही धुरनि जा 9 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े में लठियुनि कुआरियुनि सिरोटनि जा आज़ादाना इस्तेमालु कयो वियो आहे। झेड़े में हिकु धुर जा 8 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में सद्दाम दावच, असलम, आज़म, शुएब, नबी बख्श, आबास, असद, वजाहिद दावच ऐं ॿी धुर जो हिकु ॼणो ख़ालिद दावच ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो आहे, जिथे 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि खेनि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां पुलिस रिपोर्ट मूजिबि झेड़ो ज़मीन जे तकरार तां ॿुधायो पियो वञे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जा मेडिकल लेटर जारी कंदे ॿिन्ही धुरियुनि मथां NC दाख़िल कई वई आहे। वधीक जांच बैदि FIR काटे केस दाख़िल कयो वेंदो। जी इरफान, वॾी महिरबानी अपडेट्स ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।